नासिम ब्रेकिंग न्यूज़ आवाज़ शेयर कंदासीं। लाइव स्टॉक खाते मालपड़नि ते लगल पाबंदी ख़त्म करण जी सिफ़ारिश करे छॾी आहे। लाइव स्टॉक खाते जे सूबाई वज़ीर बारी पिताफ़ी चयो आहे त मालपीड़ियूं खोलियूं वञनि, उन्हनि में रुॻो गाए माल आणण ते पाबंदी हई वञे। हुन चयो त बीमारी रुॻो गाए माल में आहे, ॿिए कंहिं बि जानवर में नाहे। ब्रेकिंग न्यूज़ आवाज़ शेयर कई पिया। लाइव स्टॉक खाते मालपड़नि ते लगल पाबंदी ख़त्म करण जी सिफ़ारिश करे छॾी। लाइव स्टॉक खाते जे सूबाई वज़ीर बारी पिताफ़ी चयो आहे त मालपीड़ियूं खोलियूं वञनि, उन्हनि में रुॻो गाए माल आणण ते पाबंदी हई वञे। हुन चयो त बीमारी रुॻो गाए माल में आहे, ॿिए कंहिं बि जानवर में नाहे। अवां खे आगाह कई पिया। लाइव स्टॉक खाते मालपड़नि ते लगल पाबंदी ख़त्म करण जी सिफ़ारिश करे छॾी। लाइव स्टॉक खाते जे सूबाई वज़ीर बारी पिताफ़ी चयो आहे त मालपीड़ियूं खोलियूं वञनि, उन्हनि में रुॻो गाए माल आणण ते पाबंदी हई वञे। हुन चयो त बीमारी रुॻो गाए माल में आहे, ॿिए कंहिं बि जानवर में नाहे। अवां खे आगाह कई पिया। लाइव स्टॉक खाते मालपड़नि ते लगल पाबंदी ख़त्म करण जी सिफ़ारिश करे छॾी। लाइव स्टॉक खाते जे सूबाई वज़ीर बारी पिताफ़ी चयो आहे त मालपीड़ियूं खोलियूं वञनि, उन्हनि में रुॻो गाए माल आणण ते पाबंदी हई वञे। हुन चयो त बीमारी रुॻो गाए माल में आहे, ॿिए कंहिं बि जानवर में नाहे। तफ़सील कंदासीं कराची मां धरती टीवी जे रिपोर्टर शबीर लाशारी खां। जी शबीर। जी बिल्कुल। लाइव स्टॉक खाते जे सूबाई वज़ीर बारी पिताफ़ी थोड़ी देर पहिरीं प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त सिंध में माल पीड़ियुनि ते जेका पाबंदी आहे उन बाबति उन्हनि इहा सिफ़ारिश कई आहे मकानी खाते खे त माल पीड़ियुनि ते पाबंदी ख़त्म कई वञे ऐं माल पीड़ियूं खोलियूं वञनि, उन में रुॻो गाए माल जे विकिरे ऐं ख़रीद ते फ़रोख़्त जेको आहे पाबंदी हई वञे, उहो पीड़ियुनि में न आंदो वञे। हुन चयो त हीअ जेका नई बीमारी आई आहे, जेका चमड़ी जी बीमारी आहे, लिम्पी जंहिंजो नालो आहे, उहा सिर्फ़ु गाए माल में आहे, ढोर वारे माल में आहे। बाक़ी मेहनि, बकरियुनि, रिढनि, उठनि ऐं ॿियनि जानवरनि में नाहे। ऐं हिन वक़्तु ताईं जेको आहे 20,000 जे लॻभॻि जानवरनि में इन बीमारी जी सुञाणप थी चुकी आहे। हीअ हिकु ख़तरनाक बीमारी आहे, उहा तेज़ी सां पखिड़िजी रही आहे। ऐं जो त हिन बीमारी जी अञा ताईं वैक्सीन जेका आहे उहा तयारु न थी सघी आहे। उहा वैक्सीन असां ॿाहिरां घुराइण लाइ वफ़ाक़ी हुकूमत खे चयो आहे ऐं असांजी कोशिशि आहे त हिते मक़ामी सतह ते बि उहा वैक्सीन तयारु कई वञे, पर हुन में अञा वक़्तु लॻंदो। हुन चयो त हुननि इहा सिफ़ारिश करे छॾी आहे त सिंध में माल पीड़ियुनि ते लॻल जेका पाबंदी आहे उहा ख़त्म कई वञे। माल पीड़ियुनि में रुॻो गाए माल ते जेका आहे उहा पाबंदी हई वञे। जी महिरबानी शबीर लाशारी तफ़सीलनि जे लाइ।